Subscribe to our channel Sindh TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी सोबारा खान दे हाल अहवाल ओॾां जी कहिड़ी ख़बर आहे? डॉक्टर जवाब ॾेई विया आहिनि ऐं सांवल अञा ताईं बेहोश आहे। पर इहा ॻाल्हि तोसां कई कंहिं? उन ई ॻोठ जे हिकु पके माण्हू ॻाल्हि कई। इन जो मतिलब त सांवल में साह अञा बाक़ी आहे। जेकॾहिं बची वियो न तॾहिं बि सॼी ज़िंदगी सांवल अधु माण्हू थी गुज़ारींदो, छो त हुनजे दिमाग़ में असां धक अहिड़ा आया आहियूं। मां बि त इहो ई थो चाहियां त मरे न, बाक़ी जेकॾहिं मुड़ुसु खरी पियो न इहो अञा बहितर आहे। बचल खे बि हाणे ख़बर पवंदी त असां सां फिटाइण जो अंजाम छा थींदो आहे। सुबारा खान इहो न विसारजांइ त बचल माठ करे वेही रहंदो, हू पलांद लाइ को न को कदम ज़रूर खणंदो। उन करे हर वक़्तु तोखे होशियार रहणो पवंदो। किथे ईअं न थिए जो तूं लापरवाही करी ऐं बचल जा माण्हू तोसां सांवल खां वधीक बुरो हशर कनि। बेफ़िक्र रहो करम खान, उहो ॾींहुं ई कोन ईंदो जो सोभारो बचल जे माण्हुनि हथां मार खाए। बाबा साईं, बाबा 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 आराम कर बाबा, लेटो पियो जी। न बाबा साईं, सुम्हण जो वक़्तु न आहे। ओचितो मां पंहिंजे ख़्याल में हुयुसि, गिदड़ मूंखे चोतरफ़ फिरी विया, कुत्ते वारो चोरी धक हणी विया। बाबा मुझे मालिक जा लख एहसान जे मुझे सांवल खे पंहिंजी पनाह में रखियो। बाबल साईं, मूं तव्हांखे छा चयो? असांजो सांवल शींहं आहे, बब्बर शींहं। गिदड़नि जा वार हिन शींहं खे छा कंदा? आया हा चोरी कुत्ते वारो चक हणी हलिया विया। बाबा सांवल हाणे जीअं थो महसूस करे? बाबा साईं, मां ठीकु आहियां। हाणे तव्हां मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त तव्हां मलाखड़े जो प्रोग्राम कीअं था कयो? बाबा सांवल हाली तूं मलाखड़े खे छॾ बाबा, तूं ठीक थी वञी पोइ मलाखड़ो रखंदासीं। बाबा साईं, मलाखड़ो सुभाणे ई थींदो। सांवल, तुझी अहिड़ी हालत न आहे जो तूं मलाखड़े में लही मल विड़ी सघी। तूं ज़ख़्मी आहीं। इहे मेला मलाखड़ा थींदा रहंदा, रुगो तुझे सिर ते ख़ैर हुजे। मामा सादिक खान, सोभारे जो ऐं करम खान जो त इहो ई इरादो आहे त मल न थिए। इन करे हुननि मुंहिंजे मथां वार कयो ऐं मूंखे ज़ख़्मी करण जी कोशिश कई। मामा सादिक खान, जेकॾहिं इहो मलाखड़ो न थियो न त हू शातिर पंहिंजी साज़िश में कामयाब थी वेंदा। मलाखड़ो हर हाल में थींदो। पुट, छा हिन हालत में तूं मल मुक़ाबलो करे सघंदे? बाबा साईं, मूंखे छा थियो आहे? मूंखे कुझु बि न आहे थियो। चंद गिदड़नि जी रहंडुनि जे करे शींहं पंहिंजो शिकार करणु छॾे ॾिन।
बाबा सावल तुझी जान को वधीक मलाखड़ो तो कोन्हे तू ठीक थी वन मलाखड़े की तारीख असां पोइते हटायूं था बाबा साईं मलाखड़ो जे महल ते रखियल आहे न उन ई महल ते कंदासीं तव्हां रुगो चाचे फोग फ़कीर खे घुराए पड़ो ॾियारे छॾियो मलाखड़ो सुभाणे ई थींदो ठीक है बाबा अगर तव्हांजी हई मर्जी आहे मुकाबलो सुभाणे थे तो सुभाणे ई थींदो मां हाणे ई भोग फ़कीर खे घुराए सभिनी ॻोठनि में इहो ऐलान कराए छॾियां थो त सांवल जे मल जो रखियल मुकाबलो मुक़रर वक़्त ते थींदो बाबा तहां भी पंजन सभिनी दोस्तन खे चई छॾियो सादिक त मुकाबलो जे तारीख़ ऐं वक़्त ते रखियल आहे उन वक़्त ई थींदो ठीकु आहे बाबल साईं जेको तव्हांजो हुकुम जंहिंमें असांजो सामल राज़ी असां बि हिन जे ख़ुशियुनि में ख़ुशि आहियूं हाणे हिन घर में ख़बर तूं ऐं लीमो रहंदा या मां रहंदसि हाणे सभु गॾिजी असां हिन घर में नथा रही सघूं जॾहिं मूंखे तव्हां पंहिंजो सम्झो ई नथा त पोइ मां हिते रही छा कयां मां अॼु जो अॼु पंहिंजो सॼो सामान ठाहे हितां निकिरंदसि मतेरी हितां निकिरण तुंहिंजा दुश्मन ही घर हिननि जो थोड़े ई आहे ही घर मुंहिंजो आहे माना तुंहिंजो आहे हितां निकिरंदा त ही ॿई लुध निकिरंदा अदा ख़बर ही छा पियो थिए ही रोलू भाॼाई जो पंहिंजो थी वियो आहे असीं भाॼाई जा दुश्मन थी आहियूं हिन निभाग जंहिं ॾींहं खां असांजे घर में पैर रखियो आहे उन ॾींहं खां इहे निभाग वञे ई कोन हिकु न ॿी मुसीबत असांजे घर में नांग जे कर वांगुरु खयूं बीठी आहे रोलू जे मथां इल्ज़ाम न ॾियो इन में रोलू जो को बि ॾोह न आहे अहिड़ी है मतेरी तूं त असल मूंखे सोना सिंह विझी छॾिया अरे दोदा पाड़े छा था ॾिठो घणो पंहिंजा टीटी टपर हिन घर में तव्हांजो का जाइ न आहे हलो हितां ॾियां उन डंदड़ मतेरी तव्हांजे मथां नाराज़ हुजे वरी मां तव्हांखे हिते रहण ॾियां घोड़ू कट पुठे घणो ख़ुशि न थी जे असां ॿई हिन घर मां निकितासीं न त मितेरी खे बि पाण सां गॾु वठी वेंदासीं कीअं तालीम ॿियो न त तव्हां सां गॾु हले मुंहिंजी जुती हल हल मतेरी कटी मां किराए में मितेरी तूं मुंहिंजी ज़ाल आहीं ॾिसां त कीअं नथी हली मूंसां शाबाश 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 मां तुंहिंजी ज़ाल आहियां त कनीज़ न आहियां ऐं मूं मथां जेकॾहिं घणो ज़ोर रखंदे न पोइ मां तोखां तलाक वठंदसि मतेरी हिन ममड़े खां तलाक वठी जान छॾा हिन सां तूं रही कोन सघंदी आहे मां तो चई हाणे जो हाणे हलूं बचल कान वठ ऐं मां तुंहिंजी तलाक थो करां ख़बर कान पोइ मां आहियां तुंहिंजो गोलो सॼी ज़िंदगी मां गुलाम थी गुज़ारींदुमांइ अदा ख़बर हाणे हिकिड़ो लफ़्ज़ बि बात मां न कढिजां न त भाॼाई मितेरी रईस बचल खान जे उतां कटी वेंदी बचल खान तुंहिंजो मुंहुं मुंहुं आंडो ॾिसंदो न त इहो ई चवंदो त न्याणीअ सां केॾो ज़ुल्म कयो अथव ऐं सऊं सिधो तलाक ॾियाराई छॾींदी सची सची मुची त पोइ अदा सलाह ॾे छा करणु घुर्जे अदा ख़बर पोइ भाॼाई मितेरीअ खां न माफ़ी वठणु घुर्जे माफ़ी तव्हांखे माफ़ी ॾींदो मुंहिंजो अंगूठो हाणे असांजे विच में तलाक थी रहंदी ओ ये दिन मुझा मौला तो खुमा गुया ये दिन मुझा मौला तो खुमा गुया कदा के चाहते हो हाय रे हाय रोलू तो जानती हाय हाय मां त कने सोचो भी न हो त खबर है मतेरी जे विच में तलाक देंदी ऐं हाणे पो मां कन मतेरी सां शादी हाय हाय मां त कदे ख्वाब में कोन सोचो तेरी सुंदरी मूंखे मिलंदी हिन घर में मां हूंदुमि मतेरी प्यार नंढा ॿार अदा ख़बर ॾिस ॾिस ही असांजी बर्बादी ॾिसी कीअं पियो ख़ुशि थिए ऐं टपा पियो ॾे अदा ख़बर इन खां पहिरें जो भाॼाई मितेरी बचल खाना वटि वञी पहुचे न त सुठो इहो आहे त वञी मिंथ मेड़ करीसि रोलू तो मथां मूंखे अहिड़ी थी कवड़ अचे जो दिलि थी चवे त कचो खाई वञे मितेरी ओ मितेरी
बस पाट मां हिकिड़ो लफ़्ज़ बि नथो थिए त बंदि कोन हूंदो तो तू ॿुधायो आहे अहिड़ा दंदनि जे मौत में तो त असांजो साह ई कढी छॾियो हुयो। इहे चंद लम्हा क़यामत जीअं गुज़रिया। चरी तू मायूस न थींदी कर, तुंहिंजे सांवल खे कुझु बि न थींदो। तोसां त मुंहिंजी रूह जो रिश्तो जुड़ियल आहे, पोइ मां तोखे छॾे कीअं थो वञी सघां। सांवल भला जंहिं तो ते हमिलो कयो आहे उन्हनि जी तोखे ख़बर पई ते केरु हुया? जल्द उन्हनि जी ख़बर पइजी वेंदी त उहे केरु हुआ। पर उहे त तुंहिंजे साम्हूं हुया न, पोइ बि तोखे ख़बर न पई? उन्हनि खे बुटूं ॿधल ऐं पंहिंजी सुञाण उन्हनि लिकाए रखी, ऐं ॿियो त चोरी ओचितो वार थियो। मां उन्हनि खे कीअं सुञाणे सघंदुमि? बाबा हाणे तव्हां पाण में कयो कचहरी, मां हलां थो उतां कटे। फोग फ़कीर खे घुरायो आहे, न्यापो कयोमांसि, ईंदो हूंदो। बाबा साईं, चाचे फोग खे चओ त पड़ो ॾेई छॾे, मलाखड़ो सुभाणे ई थींदो। हा बाबा, मां वञण सां ई फोग फ़कीर खे चवां थो त सुभाणे सॼे ॻोठ में इहो ऐलान कराए छॾे त सांवल ख़ान मल्ह जो मुक़ाबिलो ज़रूर कंदो। सांवल मलाखड़ो वेहण हिन वक़्तु लाज़मी नाहे। तूं पंहिंजी तबियत खे त ॾिस, छा हिन हालत में मल विड़ी सघंदे? मूंखे कुझु बि न आहे थियो उर, तूं ईअं सम्झ त कुझु कलाक मां निंड में हुयुसि, ॼण हाणे आराम करे उथियो। अहिड़ो तंदुरुस्त आहियां जहिड़ो अॻ में तंदुरुस्त हुयो। मालिक साईं ख़ैर कंदो, अल्लाह साईं कंदो त तूं कामयाबी माणे मोटंदे। चाहे जो को बि तयारु करे वठ, बचल खान न्यापो कयो आहे तो राती चा ख़ुदा कंदो त ख़ैर जी ख़बर ॿुधाईंदो। ख़ैर थियो बाबा, सभु ख़ैर थियो। सांवल खे होश अची वियो, ईअं वेठे कचहरी खे ॼण कुझु थियो ई न आहे। हाँ शुक्र ते ओ शुक्र ते मुंहिंजा मौला, हिन ॻोठ मथां असां मथां मुसीबत लाथी अथई। शुक्र आहे अल्लाह जो। हाणे जे करे सुभाणे मलाखड़ो थियो त घोर जी गंढ मिलंदी। छोरी दुआ कर त ख़ैर थियो, तोखे मलाखड़े जी लगी पई आहे, मलाखड़ा थिया। छोरी इन घर में रोज़ रोज़ मलाखड़ो आहे, अञा मलाखड़नि मां डरो कोन थो थी। हा मूं तौबा कई, हाणे मुंहिंजी पचड़ छॾियो। ए वठ चांहि वठ। हाणे ॾिसी छा पियो चांहि खे गड़काए वठ। हाणे एॾी कोसी बि कोन्हे, ओ बचल खानो ताक़ते तुंहिंजो इंतज़ार कंदो हूंदो। माना चइबो त बाबा एॾी ले थी वई अथई जो बचल खान बि तुंहिंजो इंतज़ार पियो करे। अड़े छोरा, जेकॾहिं घर में इज़त नाहे त छा थी पियो? सॼो मुल्क ॿार मुंहिंजी इज़त तो करे। इज़त सचो ई बाबा, चवंदा आहिनि त घर जो पीर चुल्ह जो मारंग। अरे छोरा, मां त घर जे चुल्ह जे मारग खां बि परे हां। वकीराणी, ही चांहि जो कोप वठ त पेर ट्रायां, वरी थी न पए को मलाखड़ो। तूं बि वञ, पोइ आउं बि निकिरां थी घर मां। बाबा रुको न मलाखड़ा, मुझे ताकत त सही मलाखड़नि खे मुंहुं ॾियूं। हाय हाय, घर में वेहण थोरे ई ॾींदा, न पीउ खे बर्दाश्त करे न मां खे। कमला असांजी प्रार्थना कम अची वई। भगवान भलो कयो जो सांवल खे होश अची वियो। इहो त सुठो थियो जो सांवल खे होश अची वियो। जे उनखे कुझु थी पवे हा त भला बचल खान जो अॻियां पोयां केड़ो? मोहन साईं, तुझे लाइ हिकिड़ी वॾी ख़ुशख़बरी आहे त सुभाणे मलाखड़ो ठही पियो। बचल खान ख़बर थी छा चयो? चयाईं त आसूदामल मोहन खे वठी अचिजांइ, हेॾी दिसका आयो आहे, असांजे मलाखड़े जो महिमान ख़ास आहे, हलणो ई हलणो आहे। इहो जे कुड़ब सांवल त ज़ख़्मी आहे, उहो भला कीअं मलाखड़ो विढ़ंदो? मोहन साईं, धीरज रख, दिलजाए रख। हिन धरतीअ जा माण्हू थोरे घणे धक खे लेखिनी कोन। धरतीअ जी लुख उन्हनि खे
रुक करे छॾियो रुक लोहा लोहा रुक जीअं इन हाल खां पोइ बि सांवल मलाखणे में लहे पियो। वाह वाह, पोइ त सांवल जी दिलेरी खे सलाम हुजे। साईं इहा त भली ॻाल्हि आहे जो अदा मोहन जी दिल जी उम्मीद पूरी थी थिए। कमला हिकिड़ी ॿी वॾी ॻाल्हि ॿुधायां त हेॾी वॾी ख़ल्क़ में मुंहिंजे माड़ो ट मोहन खे अजरक ऐं टोपीअ जो तोहफ़ो बि मिलंदो। सॼी दुनिया ॾिसंदी। पंहिंजे सिंध जी सखावत आहे। हक़ीक़त में मां ॾाढो ख़ुशनसीब आहियां ऐं सलाम थो कयां बचल ख़ान जी अज़मत खे। मोहन साईं वॾी ॻाल्हि ॿुधायां त बचल ख़ान जहिड़ा मुड़ुस खे सदियुनि खां पोइ ॼमंदा आहिनि जेके प्यार ऐं मोहबत खे बिखेरींदा वठनि। अहिड़ा माण्हू कॾहिं कॾहिं पैदा थींदा आहिनि। बाबा सुभाणे आस पास जे सभिनी ॻोठनि में हिकु दफ़ो वञी वरी पढ़ो ॾई आहे ऐं इहो चवणु ज़रूरी आहे त बचल ख़ान जो पुटु शींहुं सुभाणे मैदान में ज़रूरु लहंदो। बाबा साईं पढ़ो त पहिरीं घुमायल आहे, ॿीहर पढ़े घुमाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? चाचा भोग उहो इन करे जो मुंहिंजे मथां हमिलो थियण खां पोइ घणा माण्हू ॿुॾतर जो शिकार आहिनि। त अलाए मलाखड़ो थींदो अलाए जे न। जेको तव्हांजो हुकुम बाबा साईं। बाबा ही ॿियो दफ़ो तुंहिंजो जेको ऐलान हूंदो इहो दुश्मननि जे सीननि ते गोला थी लॻंदो। ओ बाबा साईं ऐलान जी शुरूआत दुश्मननि जे दर खां थो शुरू कर ऐं उन्हनि दुश्मननि खे ख़बर पए त उन्हनि जे रहंडुनि असांजे शींहं ते को बि असर न कयो। वाह भोग फ़क़ीर, दिल ख़ुशि करे छॾी। ईअं दुश्मननि जे दरनि ते 2-3 मिंट बीही वाजो कजां जिन्हनि खे ख़बर पए त मल ज़रूरु थींदी। हर ॻोठ में वञिणो आहे, गाॾी कराए निकिरी पओ त जीअं हर ॻोठ में ख़बर पए त बचल ख़ान जो शींहुं पुटु मलाखड़े में थो लहे। अचे पैसा थी गाॾी कराए को बि ॻोठ न छॾिजां। वॾा कुर्बा बाबा, पोइ मां हलां। मितेरी तुंहिंजा दुश्मन असां न, इहो रोलू तुंहिंजो दुश्मन अथई। जेकॾहिं तूं मूंखे पंहिंजो दुश्मन न सम्झी है न त तूं मूंखे पंहिंजे दिल जा राज ज़रूरु ॿुधाईं। जेकर मूंखे किथां बि पैसा मिलिया न समूरा पैसा तुंहिंजी तिरीअ ते अची रखंदुसि। मां को ॿिए खे थोरी ॾींदुसि। तूं नाराज़ न थींदी कर मुंहिंजी सुहिणी ज़ाल। इहे पैसा किथां मिलंदई ॿुधाई छो नथो? इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾ। इहा ॻाल्हि ॿुधाईंदोमांइ त इहा ॻाल्हि वरी तूं रोलूअ सां कंदीअ। इन ॻाल्हि जी ख़बर रोलूअ खे पई न पोइ सॼे ॻोठ जे बचे खे ख़बर पइजी वेंदी। असांजो ठहियलु कमु बि ड्रही वेंदो। पोइ सॼी उमिरि वरी इन्हनि धिकनि ऐं थाबनि में हूंदासीं। मितेरी छो थी असांजे भागनि खे लत हणणु चाहीं? छा थियो अथई? मूं सोचे छॾियो आहे जेसीं ताईं तूं मूंखे हक़ीक़त न ॿुधाईंदे मां सम्झंदसि त तूं मुंहिंजो सॼण न पर दुश्मन आहीं। वॾड़ा बि सच चई विया त औरत जो अकुल हूंदो ई खुड़ीअ में आहे। हा मुंहिंजो अकुल त खुड़ीअ में आहे ऐं तूं त असुल वॾो का दाना आहीं। हाणे त असांजे विच में तलाक थी रहंदी। मूंखे हाणे न तुंहिंजी न तुंहिंजे पैसनि जी ज़रूरत आहे। इहे पैसा मिलनि त वञी पंहिंजी गिचीअ में ॿधिजां। रोलू का ख़ुदा जी मार पवंदई। तो जेका मुंहिंजे घर में बाहि बारी आहे न शल सॼी ज़िंदगी तूं बि न बाहि में सड़ंदे। अहिड़ी थी कवड़ अचे त हीअं ॻाटो भञी छॾियांसि। बाबा साईं लॻे थो सुभाणे वरी मलाखड़ो थो थिए छो त फोग फ़क़ीर ॿाहिरि ऐलान पियो करे। सुबारो किथे आहे? बाबा साईं ऐलान वक़्तु त मूंसां गॾु ई हुयो पर ऐलान जो ॿुधी हू खिसकी वियो त चए पियो करम ख़ान दिलि ते बेइज़ती कंदो इन करे मां शहर थो वञा। इन जो मक़सदु त तव्हां सांवल खे 2-3 रहंड ॾेई मोटी आयो तॾहिं त हू मलाखड़ो ॿीहर था कराइनि। असां त साईं हुनखे ख़तमु कयूं हा पर विच में सादिक अची वियो। इहा ॻाल्हि त कल्ह सोभारे बि मूंसां कोन कई। माना त तव्हां सादिक खे ॾिसी सभु वठी भॻो सांवल खे हिकिड़ो 2 धक हणी मोटी आयो। अरे सर असां त सांवल खे बस हाणे बस हींअर जो हींअर वञो ऐं सोभारो जिथे बि मिलेव वठी हिते अचोसि। मां बि त पुछांसि त हू छा करे आयो आहे। मुंहिंजे साम्हूं त वॾियूं ख़बरूं पियो करे। सांवल सॼो साल कोन उथंदो
हू त सुभाणे मल्ह में पियो लहे। इहो मलाखड़ो नाहे। ईअं सम्झ त तव्हां जेके बि सांवल खे मारण विया हो न, बचल उन्हनि जे मुंहं ते तांगी मली आहे। जेकॾहिं तूं फुफड़ सां गॾु वञी आ, पड़ो घुमाई आ, 2-3 मिली न वञनवा। मूं इलाही कोशिश कई सूरत, बाबा खे ॾाढो चयमि त मूंखे पाण सां वठी हल, पर बाबा चयो त मां पाण ॿिए कंहिंसां मोटरसाइकिल ते थो वञा ऐं मूंखे ॻोठु ॻोठु वञिणो आहे। गाॾी ते दोल खणंदसि या तोखे खणंदसि। ये सब बहाना फुफड़ तो करे, घोर मां तोखे रुपयो बि कोन ॾींदो। या त मूंखे बि ख़बर आहे त अमाई बाबा हाणे असां खां सड़नि था। वाह पुट वाह, शाबाश अथई अब्बा, शाबाश अथई। अञा त घणो कुझु ॻाल्हाई आहे। इहो त मूं कननि सां ॿुधो। असीं तो ते साड़ था कयूं। कहिड़ा तो खंड जा जहाज ख़रीद कया आहिनि जो असीं सड़ूं पिया बंगला जोड़ाया थी। अहिड़ी ॻाल्हि न आहे अम्मा, ईअं ई मिड़ी सूरत सां हाल पियो वरे। इहा छोरियुनि जे चवण ते लॻो आहे। इहा तोखे बताल कंदी, बताल। असांजे ख़िलाफ़ तुंहिंजा कन भरे 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 तोखे त बरगलाए छॾियो अथसि। पुपी, मुड़ुस जा कन भरण उहो तुंहिंजो कमु आहे। मुराणे जा कन कॾहिं बि कोन भरिया आहिनि, ना ही भरींदसि। बराबर बराबर। इहा त मूंखे ख़बर आहे त तूं दिलि जी केॾी साफ़ आहीं, पलीत कंहिं जाइ जी। हा साईं, आउं त दिलि जी पलीत आहियां ऐं फुफड़ ऐं तूं मुंहिंजे लाइ केतिरो ठरो था मूंखे सभु ख़बर आहे। छोरा ॾिस ॾिस ॾिस, अखियूं फाड़े ॾिसीस, वात त ॾिसीस तो कीअं फाड़े बीठी आहे। कैंची वांगुरु तुंहिंजी ज़बान हले सा, ॻाल्हाए कीअं थी। माठ कयो बगल में वेठो अथसि, कुझु बि नथो आहे, चईसि नथो कुझु। अलाह जे कहिड़ा तावीज़ तोखे त प्यारे छॾिया अथसि। अञा त अलाह जे छा थींदे छा थींदे। अम्मा ज़ाहिर आहे तूं ॻाल्हाईंदी सूरत तोखे जवाब त ॾींदी न, चप सिभियल तो कोन अथसि। वाह वाह ज़ाल जा चिमचा। ऐं आउं त ख़ुशि थियसि त तूं हिनखे कुझु चवंदे तूं मुंहिंजी माउ सां ईअं छो थी ॻाल्हाईं। पर न को अब्बा, तुंहिंजो ॾोह ई कोन्हे। ख़ुदा न शल कंहिंखे बुचड़ो करे, ॿुॾी मरी तूं त। लीमा, ॻाल्हि सम्झण जी कोशिश कर। पैसा खपनि न, ॻोठ जे ॿाहिरां अच। थोरा पैसा न आहिनि, 10 लख न 10 लख। हाँ? ही छा? 10 लख? 10 लख पीराणो ॾे पियो लीमे खे? ही चक्कर आहे छा? पीराणा मञा थो त पैसा वाकई घणा आहिनि, पर अव्हां खे पैसा ॻोठ ई पहुचाइणा पवंदा। जेकर भला असां ॻोठ में पैसा न खणी अचूं त पोइ अव्हां जो राज़ राज़ न रहंदो। ॻोठ जे बचे बचे खे ख़बर पवंदी त तव्हां बसि आस्ते ॻाल्हाए, हिते कंधियुनि खे बि कन अथई। राज़? इहो राज़ आहे कहिड़ो? इहो राज़ हर हाल में हासिल करणो पवंदो। कहिड़ो राज़ आहे लीमे वटि पीराणे जो? यार लीमा खान, किथे असां ॿिन्ही जूं ॻाल्हियूं सादिक ॿुधी त न वरितियूं? जे ॿुधियूं न आहिनि न त पोइ तमामु जल्द मां सादिक खे ॿुधाईंदुसि। ॻाल्हि ॿुध जे इहा तो ग़लती कई न त दातूअ जे ज़ुल्म खां तोखे केरु बि बचाए न सघंदो। तूं मूंखे धमकी न ॾे। वञी पैसनि जो बंदोबस्तु कर। हा, पैसा त तयार आहे न, पर वठण ई कोन था अचो। मां छा कयां? ठीकु आहे पीराणा, सुभाणे मलाखड़ो ख़तमु थिए त पोइ अचिजांइ, प्रोग्राम ठाहींदासीं। लीमा खान ठीकु आहे, तकड़ असांखे बि कान्हे। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।